अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। पुछ पतंगन खे संदियूं खामण ख़बरूं, आणियो विझन आग में जीअ पंहिंजो जे, जेरे जिनीअ जे लॻा नेज़ा नीह जा। भलारे भिटदणी जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थी दुनिया जी कुंड कुड़छ ताईं। जंहिंजा माग ॿुधिजे पियो उन्हनि मिड़ी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 7 जनवरी 2025 अंगारे जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़ुर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां लाइ इहा ई दुआ त शाल जे तोजो असुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अवां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो, सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। सिंध में बदअमनी जी बाह उझामण जो नालो ई नथी वठे। अगवा जूं वारदातूं बेरोज़ जो मामूल बणियल आहिनि। जेके शहरी अगवा थी वञनि था उहे भुंग जी रक़म भरे पोइ आज़ादु थींदा आहिनि। खोड़ सारा वाक़िया अहिड़ा बि पेश आया आहिनि जो मग़वी भुंग भरे बाज़ियाब थिया ऐं पोइ पुलिस दावा मुक़ाबलनि जी कई, जेके मुक़ाबला शकीनी करे बि रहिया। जॾहिं मुक़ाबले में आज़ादु थियनि था त पोइ आख़िर जवाबदार गिरफ़्तार छो नथा थियनि। मग़वियुनि जी वीडियोज़ या तस्वीरूं मुसलसल साम्हूं ईंदियूं रहनि थियूं, पर पुलिस का बि कार्रवाई नथी करे। ओबावड़े भरिसां ॻोठ लांघो में पेट्रोल पंप तां 13 ॾींहं अॻु अगवा थी वियल 3 मग़वियुनि शाबान पंवर, अरबाब मलक ऐं मुबीन चाचड़ खे ओबावड़ो पुलिस अञा ताईं बाज़ियाब कराए नाहे सघी, जॾहिं त ॾोहारियुनि पारां ज़ंजीरनि में जकड़े तशदुद कंदे 50-50 लख फ़ी मग़वी खां भुंग वठण जी वीडियो सोशल मीडिया ते वायरल करे छॾी आहे, जिते वीडियो में साफ़ ॾिसी सघिजे थो त ज़ंजीरनि में जकड़ियल मग़वियुनि खे हथियारनि जे ज़ोर ते वारसनि ॾांहुं भुंग लाइ बयानु ॾियारियो पियो वञे। मग़वी वीडियो में वारसनि खे इल्तिजाम करे रहिया आहिनि त तव्हां पुलिस जे आसिरे ते असांखे न छॾियो, 50-50 लख ॾेई असांखे आज़ादु करायो, न त असांखे क़त्ल करे छॾींदा। असीं वॾी तकलीफ़ में आहियूं। जेकॾहिं असांजी ज़िंदगी अव्हां खे प्यारी आहे त भुंग जल्दी ॾेई असांजी जान बचायो। अहिड़ी वीडियो वायरल थियण खां पोइ वारस परेशान आहिनि। घर में रोज़ राड़ो मतल आहे। जॾहिं त वारस चई रहिया आहिनि त असीं मिसकीन आहियूं, मज़दूरी करे घर जो गुज़र सफ़र कंदा आहियूं। इहा बि हक़ीक़त आहे त जॾहिं मज़दूर माण्हू अगवा थी वञे थो त उन जा वारस पैसा आणनि त किथां आणनि। इन सिलसिले में रियासत को बि क़दम नथी खणे। वॾे में वॾी नाइंसाफ़ी इहा आहे जो रियासत बदअमनी वारी बाह खां मुकमिल तौर ते लातालुक़ बणिजी वई आहे। हुजण त ईअं घुरिजे हा जो टेक्निकल बुनियादनि ते ऑपरेशन कयो वञे ऐं ॾोहारियुनि ख़िलाफ़ सख़्त खां सख़्त क़दम खणी मग़वियुनि खे बाज़ियाब करायो वञे। पर छा कजे जॾहिं धाड़ियलनि जी पुठ भराई चूंडियल नुमाइंदा कंदा हुजनि, जॾहिं इलाइक़े जा सरदार, पीर, मीर ऐं वॾेरा ॾोहारियुनि जा साथी बणियल हुजनि ऐं पुलिस जी सरपरस्ती में ॾोहारियुनि खे हथियार मिलंदा हुजनि, त पोइ ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई करे त केरु करे। जेकॾहिं इख़्तियारियूं पंहिंजी ते अचनि त 5 ॾींहंनि में सॼो सफ़ायो थी सघे थो ऐं उहे हथ बि ज़ाहिर थी सघनि था जेके बदअमनी पखेड़े रहिया आहिनि, जेके सॼी सिंध खे ॼण त धाड़ियलनि जे हवाले करे रहिया आहिनि। हिकु पासे धाड़ियल राज आहे त ॿिए पासे वरी शहरनि में चोरियुनि ऐं फुरण जूं वारदातूं थी रहियूं आहिनि, त टें पासे वरी सिंधू दरिया ते धाड़ो लॻे पियो। मथां वरी सिंध सरकार सिंध जी ज़मीन कारपोरेट फार्मिंग जे नाले ते ॾियणु शुरू कई आहे। हाणे त हुकूमत उमरकोट जी ज़मीन बि ॾेई रही आहे। सुवालु इहो आहे त जॾहिं हुकूमत बेज़मीन हारियुनि खां लातालुक़ बणिजी वई आहे, जॾहिं सिंध वासियुनि जो पाणी खसियो पियो वञे, तॾहिं सिंध खे सुजाॻ थियणो पवंदो। उन पार्टी खां मुकमल तौर ते लातालुक़ी इख़्तियार करणी पवंदी जेका पार्टी हाणे सिंध दुश्मन बणिजी चुकी।
सिंध जे माण्हुनि खे न सिर्फ़ु पंहिंजे लाइ सोचणो पवंदो पर ईंदड़ नसल लाइ सोचणो पवंदो, छो त जेकॾहिं धरती आहे त असीं आहियूं, धरती खां सवाइ असीं कुझु बि न आहियूं। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिब अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। हीअ जेके अधु सच ॻाल्हाए रहिया आहिनि जे उनवान हेठि नाम्यारो लेखक ऐं नावल नवीस मंज़ूर थहीम लिखे थो, सिंध जो मरायत याफ़्ता तबिको अवामी छुटकारे वारे सवाल ते बीहण लाइ तयारु छो न आहे। साना जी कॉन्फ्रेंस थी गुज़री जंहिंजो उनवान हो मज़हबी इंतिहा पसंदी अमन ऐं सलामती लाइ मौजूदा ख़तरा। हिन कॉन्फ्रेंस खां हिकु ॾींहुं अॻु सिंधी अदबी संगत जे एके जो प्रोग्राम बि हिन साॻे ई हाल में थियो हो, जंहिंमें हिकु अजीब ई सूरत हुई, जंहिंमें कंहिंखे का ख़बर न हुई त करिणो छा आहे, बसि अजरकनि जो तूफ़ान हो। ही उहे साॻिया माण्हू आहिनि जेके मरायत याफ़्ता क्लास आहिनि। हिननि मां कंहिंखे का परवाह कान्हे त सिंध जे माण्हू जो बुनियादी सुवाल कहिड़ो आहे ऐं कहिड़ी तरह मुआशी इस्तेसाल जी अज़ियत में मुब्तला आहे ऐं उन्हनि जी निजात कीअं मुमकिन आहे। हीअ अदब जे नाले ते अहिड़ो हुजूम हो जंहिंजे ताम जो इंतज़ाम सिंध सरकार नामदार कयो हो। उन्हनि मां त कुझु स्टेज ते उहे माण्हू बि बराजमान हुआ जंहिंजे जिस्म ते सिंध पुलिस जे लठियुनि जा निशान अञा बि ताज़ा हूंदा ऐं उन हाल में मौजूदु मेड़ में यकीनन उन जा मिट माइट सोट भाइर हूंदा जेके मौजूदा सरकार जे बेलगाम पुलिस ऐं मक़ामी वॾेरनि हथां पंहिंजी सियासी समाजी मुआशी हक़नि लाइ रोडनि ते सख़्तु तशदुद खे भोॻियो हूंदो। ही उहा सरकार आहे जंहिं सिंध जा समूरा मुआशी वसीला ऐं सिंध जो स्ट्रक्चर तबाह करे हिकु करप्ट लिबरल क्लास पैदा कयो आहे। सिंध जो माण्हू इन क़दुरु कमज़ोर छो थियो आहे? उन जी मुआशी आज़ादी ऐं गुरबत मां छुटकारे जो सवाल उन क़दुरु पोइते छो धिकजी वियो आहे? हीअ अहिड़ा सवाल आहिनि जेके मां पंहिंजे सिंध जे माण्हू नालो रखणु चाहियां थो, छाकाणि त सिंध जे हिन लिबरल क्लास वटि पंहिंजो अवामी छुटकारे वारो प्रोग्राम न हुजण करे हीअ अथॉरिटेरियन ऐं सख़्तु तबक़ाती तज़ाद में वरतल रियासत जे नैरेटिव खे प्रमोट करण लाइ मजबूर आहिनि। मज़हबी इंतिहा पसंदी रवादारी ऐं रियासत पाकिस्तान उन में को वधाउ न आहे त पूरो मुल्क ख़ासि तरह सिंध मज़हबी इंतिहा पसंदी जी ख़ौफ़नाक शिदत खे मुंहुं ॾेई रही आहे, जंहिंजो मिसाल पिशावर में असांजे नौजवान मशाल ख़ान जी शहादत ऐं सिंध में डॉक्टर शाहनवाज़ कुंभर ही तसलसल आहे पाकिस्तान जी इंतिहाई फ़रसोदा सियासी ऐं मुआशी निज़ाम जो। पर रुॻो इहे वाक़िया मज़हबी शिदत पसंदी जे करे न आहिनि। केतिरनि ॾहाकनि खां हिन मुल्क जो अवाम बेरहम मुआशी इस्तेसाल जो शिकार थियो आहे। हिन पंहिंजो सभु कुझु वञायो आहे। हिन पंहिंजी ज़मीन, पंहिंजा वसीला, पंहिंजा दरिया, पंहिंजा पहाड़, पंहिंजा साहिल, पंहिंजा सियासी मुआशी ऐं समाजी हक़ वञाया आहिनि। हिननि सिंध जे सियासी ऐं अदबी क़यादत खे पंहिंजे उसूलनि ऐं कमिटमेंट खां फ़रार थींदे ॾिठो आहे। हिकु स्टडी रिपोर्ट जेका कराची में तहरीक लबैक पाकिस्तान जे मुनज़म थियण जे सबब ते थी आहे, उहा असांजी मुमकिन नाकामियुनि खे सम्झण लाइ काफ़ी आहे। उन रिपोर्ट मूजिबि मुल्क जे शहरनि ख़ासि करे सिंध जे गादी वारे हंधि कराची ऐं सिंध जे ॿाराड़ी वारनि इलाइक़नि में तहरीक लबैक पाकिस्तान ऐं ॿियनि मज़हबी जमायतनि जे फॉलोअर्स या उन्हनि जा हिमायती जिन जो हिकु वॾो क्लास वर्किंग क्लास यानी महिनतकश तबिके मां आहे, मतिलबु रक्षा वारो, रेढ़ी वारो, तमीरात में कमु कंदड़, होटलनि ते कमु कंदड़, मोटर वर्कशॉप्स, थर जो महरूम क्लास ऐं शहरनि जे कारखाननि ते कमु कंदड़ पोहरियत ऐं उहे लखे माण्हू आहिनि जेके ॾिहाड़ी जी बुनियाद ते पंहिंजी रोज़ी रोटी कमाइनि था। उहे सभु TLP जा सपोर्टर ऐं हिमायती आहिनि। उनजो सबबु हुननि हीअं लिखियो आहे त TLP मुल्क जी इंतिहाई पसमानदा क्लास, जिते असांजो सिंधी
प्रोलेज क्लास ॻाल्हाइण लाइ तयारु न आहे। उनखे इहा ॻाल्हि सम्झाइण में कामयाबु थी आहे त पाकिस्तान जी अवाम जी गुरबत जो सबबु मौजूदा हुक्मरान ऐं उनजो करप्ट लिबरल क्लास आहे जेके यहूदी एजेंडा ते कमु करे रहिया आहिनि। उन्हनि खां पाकिस्तान खे आज़ादु कराइणो आहे। हक़ीक़त हीअ आहे त दोस्तो, इहा ॻाल्हि जेका माण्हुनि जे मुआशी आज़ादी सां तालुक़ु रखे थी बुनियादी हुजे थी, छाकाणि त उन सां उन्हनि जो दर्द एड्रेस थिए थो ऐं इहा ई ॻाल्हि ऐं सवाल शहरी तोड़े ॿाहिराड़ी जे महरूम माण्हुनि जे अंदरि ईअं सरायत करे वई आहे जो ईंदड़ वक़्त में असांजो सियासी ऐं अदबी तहरीकूं जेकॾहिं दुरुस्त आवाम जे सियासी मुआशी सवाल ऐं अवामी छुटकारे वारे प्रोग्राम ते का गॾियल जदोजहद हिकमत अमली तइ न करे सघियूं त मेसारजी वेंदियूं। अव्हांखे यादि आहे त 9/11 जे हादसे खां पोइ अमेरिका सरकार जनरल मुशरफ खे तंबीह कंदे चयो हो त हाणे इस्लामिक बुनियाद परस्ती जो दुकान बंदि कयो। हाणे इहो न हलंदो। तॾहिं हुन रोशन ख़्याल इनलाइटेड पाकिस्तान जो राग आलापियो हो ऐं उन ते वॾी इन्वेस्टमेंट बि कई। तॾहिं हीअ हिकदमि रोशन ख़्याल थींदे मज़हबी मदरसनि मथां क्रैक डाउन करण में देरी न कई ऐं कुता कच्छ में खणी तस्वीर पब्लिक कई हुई त हूअ वॾो लिबरल आहे। मां सिंध जे लिबरल ऐं सियासी अदबी तहरीकनि आॾो इहो बुनियादी सुवालु रखणु चाहियां थो त असां पंहिंजा स्लोगन ऐं पंहिंजे रटियल ऐं बार बार दुहिरायल स्क्रिप्ट जो जाइज़ो वठूं जेको हिन वक़्तु बेहदि ज़रूरी आहे। असीं जेकॾहिं पंहिंजे तरह सां अवामी सवाल ऐं बेहदि इस्तेसाली समाज जे सवाल खे सम्झण जी मुखालफ़त में अवाम सां बीहण बजाए सिर्फ़ु मरायत याफ़्ता क्लास बणिजी रहणु पसंदि कयो, जंहिंजो नतीजो इहो निकितो आहे त उन क्लास पंहिंजे हिकु हेजमनी क़ाइमु करे असल सवाल खे पोशीदा कयो आहे त असीं केतिरी बि कोशिशि कयूं इंतिहा पसंदी खे रोके न सघंदासीं। हीउ दौरु मालूमात जे तेज़ वहकरनि जो दौरु आहे। मुमकिन आहे त उन में मुंहिंजे हिन दुरुस्त सवाल खे शायदि कंहिं खाते में न आंदो वञे, छाकाणि त मां उन लिबरल क्लास जे प्रोग्राम ऐं ख़्याल जो हिसो न आहियां, पर दुरुस्त ख़्याल हमेशह अक़लियत में हुजण जे बावजूदि झंझोड़ींदड़ ज़रूरु हुजे थो। हीअ लेख नामियारे लेखक मंसूर थहीम जो लिखियलु हो, जंहिं ते राय ॾींदे नामियारी शाइरा गुलशन लगारी लिखियो। अवां निहायत अहम नुक़्ता उथारिया आहिनि। अमरकोट ज़िले में मज़हबी इंतिहा पसंदीअ जे ॿिनि कारणनि सां गॾु हिकु अहम कारण इहो बि आहे त उन जे ॿाहिराड़ियुनि में मुस्लमान जे ॻोठनि में स्कूल न हुअण बराबरि ऐं मदरसनि जो ॼार विछायल आहे। तक़रीबन हर ॻोठ में मदरसो आहे जिते ॿारनि खे खाधो बि मिले थो। उन्हनि ॿारनि जे वालदेन जी माली मदद बि कई वञे थी। ज़ाहिर आहे पोइ छो कोन ग़रीब ॻोठाणा मज़हबी इंतिहा पसंदी इख़्तियार कंदा, जॾहिं त ज़िलो उमरकोट अक्सरती आबादी हिंदू आहे। हिंदनि पंहिंजे मज़हबी इस्तेसाल सबबि तालीम ते फोकस कयो आहे। जेके सेठ आहिनि उहे सीटूं ख़रीद कनि था पंहिंजी औलाद लाइ, ऐं जेके मिसकिन पोरे त कोल्ही भील मेघवाड़ आहिनि उन जा नौजवान सख़्तु महिनत करे मुल्क खां ॿाहिरि स्कॉलरशिप हासिलु करे पढ़नि था, छाकाणि त उन्हनि खे अहसासु आहे त उन्हनि वटि ॿियो को ऑप्शन आहे ई कोन। मज़हबी इंतिहा पसंदी जो रुअणो त हुकूमती स्कॉलर रुअनि था, पर रूट काज़ तरफ़ को वञे ई कोन थो। मंज़ूर कलहड़ो राय ॾींदे लिखे थो, सुठो, पर अञा वधीक ओपन थी लिखण जी ज़रूरत आहे। मरायत याफ़्ता तबिके हाकिमनि जी एजेंडा साॻी आहे। अदब आर्ट तरक़ी पसंदी लिबरलिज़म ऐं सिंध जे नाले ते उहो तबिको ठठ थो करे। असां वटि कालम नवीस दानिश्वर सॼा वेंदा रहिया आहिनि, पोइ हू छो न उनजो खटियो खाईंदा। उहे साॻिया चहिरा सिंध जे वॾनि शहरनि प्रिंट ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया ते मुसलत कयल आहिनि। उन्हनि लिखणियुनि तजज़ियनि मां तस्कीन न पर करब पई अचे। अफ़सोस त इहो आहे जिन सिंध जे अंदरि को ॿूटो न ॿारियो आहे, उहे वरी अमेरिका ऐं बरतानिया जे स्टेजनि ते विराजमान थी वॾा वॾा भाषण उन जदीद दुनिया जे रवासियुनि खे ॾेई भलो बणाए अचनि था। ॿाहिरि रहंदड़ ख़ुदि साख़्ता जलावतन सिंधी बि उन्हनि खे टिकेटूं ऐं खाधे पीते जूं सहूलियतूं बि ॾियनि था। हितां वारा ऐं हुतां वारा जोखम यानी सिंध जो हक़ीक़ी कमु जोखम खणण जो क़दम खणणु गुनाह था सम्झनि। मंज़ूर साहिबु, मूंखे त हैरत थींदी आहे त हिन
शदीद महांगाई जे दौर में ही हमरा जेके ज़ाहिरी तौर ते कुझु कंदा ई न आहिनि ऐं न वरी उन्हनि जो बैकग्राउंड को माज़ी में साउंड रहियो आहे, उहे सिंध अंदरि हाकमनि जी शाहाणी ज़िंदगी कीअं पिया गुज़ारिन। ही साहिब पाण वरी साल में सिंध पाकिस्तान लथाइण खां पोइ दुनिया जा 8-10 मुल्क घुमी था वठनि। आख़िर उन्हनि वटि उहो ख़ज़ानो किथां थो अचे? सो उहे हमरा उहे डबकियूं वॼाए सरकार ऐं लोकनि खे ख़ल्क़नि खे वेठा पिया कूड़ हणंदा। उहे हाल उन्हनि लाइ ठहिया आहिनि जिते उहे ॾहाकनि खां वेठा पलाल पिया विकिणनि। ॾिसिजे त ख़ल्क़े ख़ुदा उन्हनि जे पलाल खे कॾहिं थी बाह ॾे। बाक़ी उन्हनि जे आसिरे लिखणियुनि तजियनि तहरीरनि जे करे सिंध धारनि जे लोध वटि यरगमाल थी वई। सिंध जा हिकिड़ा वसीला विया, ॿिया वसीला पिया नीलाम थियनि। इंतिहा पसंदी उरूजनि खे रसी आहे, पर सियासी लिखारी ऐं फ़ारेनी फ़नकार मजाला जो हाकमनि ऐं साम्राज्यनि जा मुनकिर थियनि। डॉक्टर समीना वाहिद लिखियो, ग़ुलाम समाज जो अलमियो आहे, हू न चाहींदे बि ज़मीर ते बार खणी जीअंदा आहिनि, कंहिं सां बि फिटाइण जी ज़रूरत न अथनि ऐं ऋण जा राही थियण जा ख़्वाब। डॉक्टर अब्दुल हमीद मेमण राय ॾींदे लिखे थो त मंज़ूर साईं, जॾहिं आदर्शनि जी जाइ ख़सीस मुफ़ाद ख़ासि करे माली इख़्तियाराती कूड़े मरतबे जहिड़ा मुफ़ाद वालिरींदा आहिनि त सफ़ेद पोश वतन फ़रोशीअ कंदे ॾुहारी बणिजी वेंदा आहिनि। उन करे अहिड़नि मौक़नि जी तलाश में ई रहंदा आहिनि। हाकमनि जी सनाख़ानी करे पंहिंजो फ़र्ज़ु निहायती ईमानदारी सां अदा कंदा आहिनि, पर तारीख़ जो ॻाणेटो ॿुधाए थो त अहिड़नि माण्हुनि खे ज़लीली ख़्वार थियणो आहे, जंहिंजी इब्तिदा कुझु वक़्त खां थी चुकी आहे, जंहिंजे मिसाल तौरु अव्हां ॿिनि प्रोग्रामनि जी छंड छाण कंदे लिखियो आहे। अख़्तर रिंद लिखियो, हैदराबाद में थियल ॿिन्ही प्रोग्रामनि खां पोइ मशकूक चहिरा वाज़िह थी सिंध वासियुनि जे साम्हूं आया आहिनि, जेके केतिरे अरसे खां अदब ऐं सञाह जे नाले सिंध वतन सां वेसाह घाती करे रहिया आहिनि। वक़्त जी तक़ाज़ा मुताबिक़ अहिड़नि चहिरनि खे पंहिंजे सिफ़नि मां कढी ॿाहिरि करण जी ज़रूरत आहे। सलाम उनड़ लिखे थो त कामरेड, ही दोस्त उन अहिड़े इनकलाब जी हाम हणनि बि नथा। हीअ इस्लाह पसंदि आहिनि ऐं आइनी फ्रेम वर्क में कमु करण जूं सलाहूं ॾींदड़ आहिनि। सो दोस्तनि ते एॾो बार न रखो। सिंध में इनकलाबी अदीब ऐं सियासतदान आहिनि ई कोन हिन वक़्तु। हीअ वक़्तु काल आहे। अमानुल्लाह शेख लिखे थो त उनजो साफ़ ऐं चिटो इशारो आहे त मरायत याफ़्ता हाणे उॾाम करे रहियो आहे त सियासी अशराफिया क्लास सां कुलो कुल्हे में नथो ॾेई सघे त ॿेली बणिजी पवे त गंज थियो। असां सियासी ऐं समाजी तौरु ज़ंगजी वियल दौर में दाख़िल आहियूं। उनजो मुतबादिल सियासत जो नओं जहान। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे, सोच वीचार। सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुख़ातिब अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। जीअं त हीअं ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सचाई जा सॾ हूंदा आहिनि, जिन में तारीख़ जा अमुल वर्क हूंदा आहिनि। असीं अवां ताईं पहुचाईंदा आहियूं उहा शाइरी जेका हर दिलि जो आवाज़ बणिजी सघे। सचाई जे हिन सफ़र में असां सां सहकार कयो, असांजो साथ ॾियो, असांजो प्रोग्राम वधि में वधि दोस्तनि ताईं पहुचायो त जीअं हीअ सफ़र सफलता माणे सघे। पाण ॼाणूं था त विछोड़ो केॾो कर्बनाक हूंदो आहे। वेंदड़ मुसाफ़िरनि खे त केर बि रोके नाहे सघंदो। प्रोफेसर बेदार जाफ़री बि काल्ह लाॾाणो करे वियो। संदसि विछोड़े ते मुश्ताक महर लिखे थो, सिंधीअ तोड़े उर्दू अदब जो गोहर, मुरबी उस्ताद, यगानो ख़तीब, आलम अदीब ऐं हर दिल अज़ीज़ इंसान, बाडह जाओ दीदार अली पठान अलमारूफ़ प्रोफेसर बेदार जाफ़री सिंधी क़ौम खां विछड़ी वियो। अलाह पाक प्रोफेसर बेदार जाफ़री खे इल्म ऐं दानिश जी दौलत सां मालामाल फ़रमाए हो। हूअ सिंधी खां अलावा उर्दू ऐं इंग्लिश ते बि काफ़ी दस्तरस रखंदो हो। इनशा ऐं ख़िताबत में खेसि वॾी महारत हासिलु हुई।
प्रोफेसर बेदार जाफ़री इरफान खुदावंदी, इश्क रसूल ऐं अहले बैत सां मुहबत ऐं अक़ीदत रखंदड़ महबूब शख़्सियत जो मालिक हो। हूअ सिंध दोस्ती ऐं हुबुल वतनी में बि पहिरीं सिफ़ में नज़र ईंदो हो। बेदार जाफ़री सां इल्मी अदबी प्रोग्रामनि में मुलाक़ातूं ऐं फ़ोन ते ख़ूब कचहरियूं थींदियूं हुयूं। बेपनाह इल्मियत ऐं लियाकत हूंदे बि मंझसि बेहद आजिज़ी ऐं इनक़सारी हूंदी हुई। उमिरि में सिर्फ़ु 4-5 सालनि जो फ़र्क़ु हो, पर अदब आदाब जो भंडार बेदार जाफ़री मूंसां सिर ऐं साईं जे मुख़ातिब थींदो हो। मुंहिंजी शाइरी ते 8 सुफ़नि जो तबसरो सदाए इनल हक़ जो अज़ली आशिक़ जे उनवान हेठि उर्दू में लिखिया आहिनि, जेको मुंहिंजे शाइरी मजमूए असी मंसूर जा नारा जी ज़ीनत बणियलु आहे। 2-2.5 महीना अॻु जी ॻाल्हि आहे। फ़ोन ते ॻाल्हि ॿोल थी त चयाईं, साईं पंहिंजे इनकलाबी ऐं मज़ाहिमती नज़म ऐं चौसिटा 20-25 खनि मोकिलियो। मूं पुछो त छा मूं ते को ॿियो मज़मून लिखिणो अथव? चयाईं त हा, मज़मून लिखिणो आहे, जंहिंजो उनवान हूंदो सिंध जो ज़ालिब प्रोफेसर मुश्ताक महर। उन मज़मून जो तमहीदी सुफ़ो बि मूं ॾे मोकिलियो हुआईं। उहो मूं वटि महफ़ूज़ आहे। हाणे इहो अंदाज़ो थियो त मरहूम दिलि जे आर्ज़े जे करे ई मज़मून वधीक न लिखी सघियो। बेदार जाफ़री उर्दू जो प्रोफेसर हो, जॾहिं त संसद घरवारी इंग्लिश जी प्रोफेसर आहे ऐं ताज़ो संस न्याणी नफ़ीस फ़ातिमा सिंधीअ जी लेक्चरार मुक़ररु थी आहे। मूं संदसि न्याणी जे तालीमी क़ाबिलियत ऐं ज़हानियत ते हिकु नज़म लिखियो हो ऐं उन मंज़ूम भेटा खे फ्रेम कराए खेनि प्रेस क्लब कराची में पेश कयो। मरहूम पंहिंजी न्याणी बाबति मुंहिंजी मंज़ूम भेटा ते बेहद ख़ुशि थियो। प्रोफेसर बेदार जाफ़री सां मुंहिंजी आख़िरी मुलाक़ात 20 डिसंबर ते डॉक्टर कमाल जामड़े जी वरसी ऐं सुघड़ कचहरी जे मौक़े ते इब्राहिम जोयो ऑडिटोरियम लियाकत लाइब्रेरी कराची में थी हुई। उते निकितल तस्वीर में संस न्याणी नफ़ीस फ़ातिमा बि मौजूदु हुई। दुआ आहे त रब पाक बेदार जाफ़री खे जन्नत में आला मक़ाम अता फ़रमाए। बेदार जाफ़रीअ खे भेटा पेश करण लाइ हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं प्रोफेसर मुश्ताक महर जी लिखियल लिखणी। प्रोग्राम सोच वीचार में हाणे शामिल करियूं था सिलसिलो साॻिड़नि जी सार। अॼु असीं सिंध जे अवामी ऐं इनकलाबी शाइर मोहम्मद ख़ान मजीदी खे सारियूं था। मोहम्मद ख़ान मजीदी कैसर ख़ान जतोईअ जे घर में 5 जनवरी 1968 ते ॻोठ शादमान जतोई झोक शरीफ़ तालके मीरपुर बठोरे में जनमु वरितो, जिते संस वॾा दरगाह झोक शरीफ़ जे सूफ़िन जा हारी हुआ। हुन शाइरी में तख़लुस मजीदी इस्तेमालु कयो। हुन पंहिंजे ॻोठ में ॿकरियूं चारियूं। 1925 में खेसि स्कूल में दाख़िल करायो वियो। मजीदी 1932 में सिंधी फाइनल जो इम्तिहान उन वक़्त जे सॼे कराची ज़िले में पहिरियों नंबर ते पास कयो। 1934 में मास्तरी जी नौकरी मिलियसि। ईअं पाण मुख़्तलिफ़ हंधनि ते नौकरी कंदो रहियो। हुन 1976 में सिजावल मां रिटायरमेंट वरिती। मोहम्मद ख़ान मजीदी शाइरी जी इब्तिदा स्कूल में फाइनल सिंधी जे इम्तिहान दौरान कई, छाकाणि त उन वक़्तु सिंधी फाइनल जे इम्तिहान ते सिंधी शाइरी जो सब्जेक्ट रखियलु हूंदो हो, जंहिंमें बाक़ाइदा इल्मु उरूज़ सेखारियो वेंदो हो। शुरू में पाण एम जतोई जे नाले सां शाइरी शुरू कयईं। मोहम्मद ख़ान मजीदीअ जी शाइरी जो पहिरियों किताबु सिंधड़ी ऐं उन जूं क़ौमूं 1962 में छपियो, जंहिंमें सिंध जे सभिनी ज़ातियुनि ऐं क़ौमुनि जे नाले सां 96 बंदनि ते ॿधल हिकु डिघो नज़म छपियलु आहे। नज़म जे हर हिकु बंद में 8-8 सिटूं आहिनि। सिंध जे हिन अवामी शाइर 7 अप्रैल 2003 ते वफ़ात कई। ऐं हाणे अव्हांजी ख़िदमत में पेश करियूं था मोहम्मद ख़ान मजीदी जी शाइरी। मिटी मुंहिंजी मिटी आहे, जंहिंमें सिंधू चिटी आहे। मिटी मूं तां ॾिठी आहे, दुश्मन जी अॼु फिटी आहे। मिटी मूरूं मटियां कीन, उन जी उल्फत भायां दीन। मिटी तांजे मरणा आहिनि, मरणा वापसि वरणा आहिनि। ज़िंदा हिते ई रहणा आहिनि, कहिड़ा लेखा लहणा आहिनि। धङनि जी ही धरती आहे, प्यारा तोखे परती आहे। धरती जा ही सुहिणा माण्हू, जहिड़ा ॻाढ़ा ॻाढ़ा ॾाढ़ूं। ॾाढ़ूं में जी सूंहं दाणा, सिंध में सूंहं मुंहिंजा राणा। राणनि जो ही रेलू आहे।
मेले खां वध मेलो आहे। हू काफ़िलनि ते काफ़िला खुटनि नथा हू सिलसिला, जिते किथे मुक़ाबिला असां वञूं किथे भला, असां वञूं किथे भला। असां मथे मुसीबतूं कदूरतूं ऐं नफ़रतूं, छा सूर हित ॿुधाइजे, छा सूरठनि खे ॻाइजे, अञा बि खून पियो खजे। अचो त यार हिकु थिजे, असां लड़ी विढ़ी सघूं, मिली मिली मिड़ी सघूं, गुलाब जां टिड़ी सघूं ऐं चंड जां खिड़ी सघूं। चढ़ी वञूं पहाड़ ते नज़र सिरे ऐं लाड़ ते, असां वहूं खॿे सॼे, असां मां को नथो भॼे, अञा बि खून पियो खजे। अचो त यार हिकु थिजे, अचो त यार हिकु थिजे। असां त नाग पालिया सतोह सां संभालिया, असांजे खीर ते पलिया, असां त पाण वटि झलिया। हिते वधी वॾा थिया गिची में वेढ़जी विया, हू नाग फण कढियो अचे, बचे त कीअं को बचे। अञा बि खून पियो खजे, अचो त यार हिकु थिजे, अचो त यार हिकु थिजे। हू नाग नाग नागड़ा हणो उन्हनि खे डांगड़ा, हू नाग कीन धारबा, हू नाग हाण मारबा। हू खीर कीन था पीअनि, हू खून पी था ख़ुशि थियनि, उन्हनि सां जंग जोटिजे, उन्हनि खे ख़ूब घोटिजे। अञा बि खून पियो खजे, अचो त यार हिकु थिजे। उथो उथो ए ॿारड़ा ए सिंधड़ी जा यारड़ा, ए रोशनी जा तारड़ा, ए भूरड़ा ए कारड़ा, खणो हथनि में फारड़ा। विझो ॾुखनि में ॾारड़ा, भला बुरी खे मारजे, का राति ख़ुशि गुज़ारजे। अञा बि खून पियो खजे, अचो त यार हिकु थिजे, अचो त यार हिकु थिजे। हिते असांजी मालिकी, हिते असांजी ख़ालकी, हिते असांजूं निस्बतूं, हिते असांजूं रग़बतूं। हिते न धारियासीं न की धिकारियासीं, असांखे कुझु नथो ॾिजे, अञा बि पियो थो ॾंभिजे, अञा बि खून पियो खजे। अचो त यार हिकु थिजे, अचो त यार हिकु थिजे। हू लाड़ जा माण्हू लोह खां ॾाढा गर्मी सर्दी पारे में, हू लाड़ जा माण्हू ख़ूबियुनि वारा यारो ख़ासि खसारे में। हू ॾींहं बि ॾुखनि ॾोलावनि में, राति बि ॻणती गारे में। हू वेठे वेठे पूरियूं कनि था रातियूं पोइ सियारे में। हू पंहिंजे पघर में था वेझनि वाहूं देवस कारे में। सभु माखी चूसी मखन, बाक़ी मेण रहियो मानारे में। को आहे कमु करे जो दिलि सां वांगिन जे वाधारे में। हू पेट जी ख़ातिर पंधनि ऐं परदेसनि जी पिटकारे में। हू ॿारनि बचनि वारा माण्हू रोज़ मुसीबत मारे में। हू ॾुखनि वारा धरणे में था ॾरजनि गरजी ॾारे में। हू पेट जी बाह उझाइण ख़ातिर अटकनि लटकनि नारे में। हूअ वटिन वांगुरु रोज़ वहनि था बनी ॿारे गारे में। हूअ कंहिंखां कीन घुरनि था कंहिं पर काई छेड़ उधारे में। सभु माखी चूसी मखन, बाक़ी मेण रहियो मानारे में। को आहे कमु करे जो दिलि सां वांगिन जे वाधारे में। हू कख अबाणा लखनि वारा छोट छॾे विया जारे में। हू बाक़ी बचत ॾेई वेठा सेठनि जे सांदारे में। हूअ वाणे वांगुरु ॻोरा आहिनि कंहिंजे ओट इशारे में। हू नज़रूं पायो वेठा आहिनि क़िस्मत वारे तारे में। हू हर का चीज़ वञाए वेठा जोगी वारे ढारे में। सभु माखी चूसी मखन, बाक़ी मेण रहियो मानारे में। को आहे कमु करे जो दिलि सां वांगिन जे वाधारे में। हूअ पाणी पोख जो पूरो नाहे केटी बंदर खारे में। हू लाड़ जूं खारियूं नालियूं ॾिस लहवारे ओभारे में। हू पोहरित तिनले पोहरियो नाहे ठठे गुजे घारे में। हूअ ढगा डांढा ॾेई वेठा कुड़मत जे काबारे में। हू लाई कारण लालण निकिता लॾनि सां लाबारे में। हू चेट चिटाए निकिता आहिनि कणकनि जे कटारे में। सभु माखी चूसी मखन, बाक़ी मेण रहियो मानारे में। को आहे कमु करे जो दिलि सां वांगिन जे वाधारे में। किन लोडियूं आंदियूं लाए मां, किन दाणा आंदा खारे में। किन कणकूं आंदियूं मणे मूं, किन ॻारो आंदो गारे में। हू लाई वारा ॾाढे नींहं निज़ारे में। हू लाई वारा महल ते पहुता मोटी गूंगड़े कारे में। शल मोला तिन जो माग वसाए खेट खरन के खारे में। ही आह लिखियो मूं थोरो कोई वध लिखे हिन बारे में। सभु माखी चूसी मखन, बाक़ी मेण रहियो मानारे में। को आहे कमु करे जो दिलि सां वांगिन जे वाधारे में।
झांगेड़नि सां जहिड़ा किनजा हूंदा जहिड़ा झटा केसीं, ॾटा ॾींदड़ ॾोथिड़नि खे ॾेई ॾींदा ॾटा केसीं। लेखे में हू लेखारी था लाखीड़नि जा लाहिन लेखा, अञा सांगेड़नि ते हूंदा सटोड़ियनि जा सटा केसीं। रोज़ानो हित खून थियनि था कारो कारी रोज़ कुसनि था, रोडनि लोडनि ते ई हूंदा छटकारूं ऐं छटा केसीं। घोड़ा डोड़े डोड़े थकजनि, दंग न कनि के तुंहिंजूं देहूं, पापी वठंदे पाप सां अञा पहवारनि जा पटा केसीं। आब हयाती उतरण वारा उञ उञाया अञा ताईं, वेरी ॾींदा वांगेड़नि खे वेतर वेझा वटा केसीं। वारे सां थो 20 सिपाही हिकिड़ा लेहन ॿिया थो पाईं, होॾे लाखीड़नि जा हूंदा लीरूं लीरूं लटा केसीं। कुता कुकड़ पालण वारा कंहिंजे पोहरे ते थो पलिजी, पोहरियत खे तूं खाराईंदे अटा खारा खटा केसीं। राजा प्रजा जूं थी वियूं रीतूं रस्मूं रद समूरियूं, अञा गिचनि में ई हूंदा गारा गटियूं गटा केसीं। ॻाढ़ा गभरू ॻोठाणा हू गभा गभा गतरा थी विया, हीणनि ते ई हेॾा हांजा कंदा हटा कटा केसीं। ख़ाली अजबे ख़ाली आहिनि, ख़ाली अजबी ख़ाली आहिनि, भरतू भरजी भरजी फाटनि, दौलत जी अणपूरी उबती हूंदी मटा सटा केसीं। महल ते मानी मुर्गी मच्छी माखी मखण मुरबो मेवो, चांवर चटणी चापूं खाई कंदा चोखा चटा केसीं। चौधारी जो गर्द ॾिसूं था, इल्मो अदब जो चर्चो आहे, ॼामोटनि जी धरती जा ई जाया हूंदा जटा केसीं। हेॾो कमंद शुगर मिलूं खंड जो राशन राइज अञा, फ़ौज मुलाज़िम डीपू कीपर कटे रखंदा कटा केसीं। हलंदो रहंदो कूड़नि केसनि वारो हित दस्तूर अञा बि, जेलनि में हू झुरंदा रहंदा राजा रांटा रटा केसीं। क़ैद में के आज़ाद दिलियूं के आज़ादी में क़ैदियुनि जहिड़ा, हित हयाती जाही हूंदा चाला ऐं चिटा केसीं। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नामियारे शाइर मोहम्मद ख़ान मजीदी जी ख़ूबसूरत शाइरी। इन ते ई प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन, कॾहिं सींद सिंधी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन